बारो तव्हां सभिनी जे लाइ कुकीज़। वाह दादा, तव्हां तमामु सुठा बेकर आहियो। चुन्नू, असां ॾिसूं था त 30 सेकंड्स में केरु वधीक कुकीज़ खाए थो। हाँ, ऐं दादा टाइम नोट कंदो। त बारो टाइम शुरू थिए थो हाणे। मां 4 मां 2 कुकीज़ खाधियूं। ऐं मूं 6 मां 3 कुकीज़ खाधियूं। yippee, मां खटी वयुसि। पर आलिया बि त खटी वई आहे। उहो कीअं? इक्विवेलेंट फ्रैक्शन जे ज़रिए हल करियो। मां ॿुधायां थी। चुन्नूअ 3 आउट ऑफ 6 कुकीज़ खाधियूं। हिन खे असां फ्रैक्शन में हिन तरह लिखी सघूं था। हाणे असां 3/6 खे रिड्यूसिंग तरीक़े सां इक्विवेलेंट फ्रैक्शन में कन्वर्ट कंदासीं। रिड्यूसिंग मेथड? हाँ, रिड्यूसिंग यानी डिवाइड जे तरीक़े सां सिंप्लीफाई करण। रिड्यूसिंग तरीक़ो इस्तेमाल कंदासीं त 3/6 बराबर थींदो 1/2, जंहिंखे असां अधु बि चवंदा आहियूं। चुन्नू, हाणे 2 आउट 4 खे इक्विवेलेंट फ्रैक्शन में कन्वर्ट करे ॿुधायो। रिड्यूसिंग तरीक़ो इस्तेमाल कजो। ही त आसान आहे। 2/4 जॾहिं 2 सां डिवाइड कंदासीं त जवाब आयो 1/2। अरे वाकई, आलिया बि अधु कुकीज़ खाधियूं ऐं मूं बि। असां ॿई खटी वयासीं। पर याद रखो, सिर्फ डिवीजन तरीक़े सां न, पर मल्टीप्लिकेशन करे बि ठाहे सघजन था। ही ॾिसो, जेकॾहिं फ्रैक्शन 1/3 आहिनि त ही इक्विवेलेंट आहिनि 4/12 जा। याद रखो त न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर ॿई साॻे नंबर सां मल्टीप्लाई थींदा। पर 4/12 बराबर आहिनि 2/6। हाँ, 2/6 खे वधीक सिंप्लीफाई कबो त ही थी वेंदा 1/3। इन जो मतलब थियो त 4 आउट ऑफ 12 बराबर आहे 1/3। ग्रेट बारो, तव्हां ॿिन्ही खे इक्विवेलेंट फ्रैक्शन त अची विया आहिनि। अचो हिकु ॿी गेम था खेॾूं। याद आहे आख़िरी हफ़्ते मूं जिंजर ब्रेड मैन ठाहिया हुआ? जी। त आलिया खे मूं 6 जिंजर ब्रेड मैन ॾिना हुआ, जंहिं मां उन 2 खाई छॾिया। चुन्नू, तोखे मूं 4 जिंजर ब्रेड मैन ॾिना हुआ, जंहिं मां तो 3 खाई छॾिया। तव्हां मूंखे घटि जिंजर ब्रेड मैन ॾिना। ओहो, उदास न थी, मां ॿिया ठाहे वठंदुसि। हाणे सवाल ॿुधो। कंपेयर द 2 फ्रैक्शन, आइडेंटिफाई द ग्रेटर फ्रैक्शन। ॿिन्ही फ्रैक्शंस खे कंपेयर कंदे ॿुधायो त हिननि में वॾो फ्रैक्शन कहिड़ो आहे। पर हिन दफ़े तव्हां ॿिन्ही खे एज अ टीम थी कमु करणो आहे। ओके, छो त ॿिन्ही जा डिनोमिनेटर्स मुख़्तलिफ़ आहिनि। इन लाइ असां पहिरियों ॿिन्ही खे अहिड़े नंबर सां मल्टीप्लाई कंदासीं त डिनोमिनेटर साॻिया थियनि। त 3/4 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं ऐं 2/6 खे 2 सां। ॿिन्ही जो डिनोमिनेटर साॻियो थी वियो। Oh, I remember the rule. If 2 fractions have same denominator, the one with bigger numerator is greater of the 2. याने जेकॾहिं ॿिन्ही फ्रैक्शन जो डिनोमिनेटर साॻियो आहे त उहो फ्रैक्शन वॾो हूंदो जंहिंजो न्यूमरेटर वॾो आहे। हाँ, अहिड़ी तरह 9/12 is a greater fraction. वोहो, comparing fraction is easy. हाणे असांजी ॿी ट्रीट पिज़्ज़ा हुजण घुर्जे त जीअं असां फ्रैक्शन जी ॿी गेम खेॾी सघूं। जी दादा, त तव्हां पिज़्ज़ा बेक करण जे लाइ तयार आहियो? हाणे तव्हां हिननि फ्रैक्शंस खे कंपेयर करे ॾिसो त कहिड़ो वधीक आहे। Which one is the greatest?